आवाज़ सिंध न्यूज़ में ख़बरुनि अपडेट जो सिलसिलो जारी है। हिंगोरजा खां ख़बर शामिल कयूं पिया। मीर खान मंगने जो जी रिपोर्ट मुताबिक़ हिंगोरजा लॻे ॻोठ डंडी जो रहवासी पीरसन ग़ुलाम शबीर जुणेजो पाक सिंध प्रेस क्लब हिंगोरजा पहुची एहतजाज कंदे इल्ज़ाम हयो आहे त बाअसरनि मुंहिंजे प्लाट ते कब्ज़ो करे हथियारबंद विहारे छॾिया आहे। हिंगोरजा देह शावेस जे ॻोठ जुणेजा में मुंहिंजो प्लाट आहे, जंहिंजो खाटो असां वटि आहे, जंहिं ते बाअसरनि कदीर वलद मोली ॾिनो। फ़हीम वलद कदीर बचल वलद कदीर हथियारनि जे ज़ोर ते प्लाट ते कब्ज़ो करे छॾियो आहे। बाअसरनि कई दफ़ा मुंहिंजे मथां बि हमिलो करे मारण जी कोशिश कई आहे। बाअसरनि गन पॉइंट ते प्लाट लिखी ॾियण लाइ हिरासान ऐं मोतमार धमकियूं ॾेई रहिया आहिनि ऐं मूंखे अगवा करण जूं धमकियूं ॾिनियूं पयूं वञनि। मां ग़रीब मिसकीन आहियां, मूंखे बाअसर मुख़्तलिफ़ तरीक़नि सां हिरासान कंदा रहनि था। पीरसन ग़ुलाम शबीर जुणेजो एसएसपी खेरपुर ऐं ॿियनि वारनि खे अपील कई त मूं मिसकीन ग़रीब जे प्लाट ते कब्ज़ो कंदड़नि ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करे कब्ज़ो ख़त्म कराए इंसाफ़ कयो वञे।